जे रब जो कसम थो ॾियां सोच त 24 कलाकनि में घणा दफ़ा मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो ई खुद फ़ैसिलो कर फ़ैसिलो करे पोइ जवाब ॾे मर्द आहे या औरत सवली ॻाल्हि थई अञा अल्लाह ज़िंदगी ॾिनी थई अञा तुझे सिरीअ में साह मौजूद आ अञा तुझो सिस्टम हली रहियो आ अञा तुझो मुझा दोस्त खातो खुलियो पियो आ देर न कर मुझे सुने करीम रब जे दरबार में तौबा जो दड़ो खुलियल थे मुझे करीम आका ते दुरूद पढ़ मुझे महबूब ते दुरूद पढ़ी करे अल्लाह खां दुआऊं घुर ॾिस मुझो करीम रब कीअं थो तुझूं दुआऊं कबूल करे याद रखी छॾिजां मुझे करीम आका के अगर राजी करणो थे सवले में सवलो तरीक़ो कहिड़ो आ टे ॻाल्हियूं ॿुधाई जेके मुझे मदीने जे ताजदार फरमायो त मां मुस्तफ़ा अल्लाह जो कसम खणी तव्हां खे थो चवां जेको ही टे कम कंदो मुझो अल्लाह उन के कॾहिं भी ॾुखियो कोन कंदो या रसूल अल्लाह कहिड़ा मुझे मदीने जे मीर फरमायो जेको सदको खैरात कंदो मुझो रब उन खे सुञो थियण कोन ॾींदो सदको ऐं खैरात कंदो अल्लाह उन खे सुञो थियण कोन ॾींदो ॿिए नंबर ते मदीने जे मीर फरमायो जेको पंहिंजे मुस्लमान भाउ खे हली वञी मुआफ़ कंदो मुझो रब उन जी इज़त घटि थियण कोन ॾींदो असां पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नतुनि खे छॾे ॾिनो आहे शरीयत खे छॾे ॾिनो आहे इन करे ॾुखनि जा ॾींहं पिया गुज़ारियूं नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां मुंहिंजा दोस्त मिठियूं माइटियूं ख़तमु करे छॾियूंसीं ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तमु करे छॾियासीं खाइण पीअण ख़तमु करे छॾियोसीं मां तोखां थो पुछां मुंहिंजे करीम आका जा ग़ुलाम मुंहिंजे करीम आका जा उम्मती ज़रा जवाब ॾे जॾहिं को तोॾे मिट या माइट पंहिंजे मुआफ़ी वठण लाइ हली ईंदो आहे जॾहिं तूं उनखे मुआफ़ न कंदो आहीं तोखां विसरी वियो आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो गुनाहनि जा अंबार खणी मुस्तफ़ा जे दरबार में पहुचंदासीं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे ढेर गुनाहनि जा खणी आयो हां मुंहिंजा मुस्तफ़ा मूंखे बख़्शिराए ॾे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम जेकॾहिं उन ॾींहुं तोखे मयार ॾे तो वटि बि को हली आयो हो उहो को ॿियो न हुयो मां मुस्तफ़ा जे कलमे वारो हुयो जिन मुझो महबूब तोखे मयार ॾे उन महिल केॾो न शर्मसारीअ खां कंधु हेठि थी वेंदो ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो तोखे चवां ऐं मुसलमान इहे रंजशूं छॾे हे त रबीउल अव्वल बहार जो महीनो आहे ख़ुशबू जो महीनो आहे इहा रंजशूं इहे कावड़ियूं इहे बुग़्ज़ इहे कीना इहा त बदबू जी निशानी आहे इहा ख़ुशबू जी निशानी न आहे रबीउल अव्वल जो चंड मुबारक उन खे आहे जेको अंदर मों इन गंद के कढ़ी करे मुझे मुस्तफ़ा जे आमद जी खुशबू अंदर में पैदा करे वह खुशबू कीअं पैदा थींदी जेको तुझो ॾोही आया तू ॾोही हली वञी दर ते बीहीस अज मुझे आका जे आमद जी रात आ अज मुझे आका जे आमद जे महीने जी पहिरी रात आ अज त हिक ॿिए खे गले सां लायूं महबूब जे आमद जे सदके सभई हे ग़लतियूं मिटा हिक ॿिए खे मुआफ़ कयो ईअं कर पोइ ॾिस त मुंहिंजो करीम आका कीअं थो तोसां कुर्ब करे बहरहाल मुंहिंजा दोस्तो 8 बजे ख़त्म करणो आहे इंशाअल्लाह ताला तव्हांखे घणो न विहारींदासीं अल्लाह फरमायो व यौम नबअस फी कुल्लि उम्मतिन शहीदा अल्लाह जे ज़ात फरमायो हर उम्मत मां असां हिकिड़ो शाहिद बनाईंदासूं हर उम्मत मां हिकु शाहिद बनाईंदासूं ज़रा गौर कर शाहिद कंहिंखे चइबो आहे जेको अखियुनि सां
ॻाल्हाए जेको अखियुनि सां ॾिसंदो आहे शाहिद उनखे चइबो आहे मुंहिंजो रब थो फरमाए हर उम्मत मां शाहिद बनाईंदासूं आदम अलैहिस्सलाम खे उनजे उम्मत ते गवाह बनाईंदासूं इब्राहिम अलैहिस्सलाम खे उनजे उम्मत ते गवाह बनाईंदासूं मूसा कलीमुल्लाह खे उनजे उम्मत जे मथां गवाह बनाईंदासीं सभिनी अंबिया खे पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि जे मथां गवाह बनाईंदासूं जरा कुरान दे अगते निहार मुझे बेनियाज रब फरमायो वजिना बिक अला उला शहीदा मुझे अल्लाह फरमाए ओ मुझा महबूबा हर नबी खे उन जे उम्मत जे मथां गवाह बनाईंदासूं ऐं हर नबी जे मथां तो मुस्तफ़ा खे मां रब गवाह बनाईंदुसि तुंहिंजो असांजो सुहिणो नबी तुझो असांजो सुहिणो नबी रुगी तो असांजी गवाही न ॾींदो बल्कि तमाम अंबिया जे मथां गवाही मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी हूंदी जेको तमाम अंबिया खे ॾिसी रहियो आहे ॿुधाए त पंहिंजे गुनाहगार उम्मत खे ॾिसी रहियो आहे या कोन ॾिसी रहियो आहे सिंपल जवाब तोखे सम्झाए नौजवान ॾाढी तोखे ॾुखी ॻाल्हि समझ में ईंदी आहे आसान तरीक़ो जिस्मानी तौर ते मुंहिंजो महबूब काथे चो गुंबज़ खज़रा में जवाब ॾे जिस्मानी तौर ते मुझो महबूब काथे आ जवाब दे चो गुंबज़ खज़रा में रूहानी तौर ते आशिकन जो अकीदो मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हर आशिक सां गड्डा बस या हिकड़ी रुगी गाल बुध उन का बाद में बाकी हिकड़ी गाल बुधाइंदो मैं किया मुझो महबूब मुस्तफ़ा हर गुलाम सां गड्डा मुझा दोस्त अजीज को जाने या न जाने को कबूल करे या न करे मुझो मुस्तफ़ा करीम हर घड़ी हर गुलाम सां गड्डा छो त हीअ जेका तो असांजी ज़िंदगी आ अचो इबादत वारी ज़िंदगी ते निमाज़ ला मस्जिद में आयासी दरड़े ते बीठासी साजो पैर अंदर रखंदासी या खाबो पैर रखंदासी जवाब दियो गला गला जवाब दियो साजो पैर रखंदासी छो जवाब दियो छो रखंदासी जो मुझे आका जी सुन्नत गालायो छो रखंदासी महबूब जी सुन्नत छाके चइबो आ महबूब हीअ कयो आ याने मस्जिद में जेडी मल पहिरो पैर रखी रहियो आ उन मल रुगी दिल में ख्याल करे तो त खबो पैर न रखा छो न रखा मुझे महबूब को न रखियो आ मां सजो पैर रखा छो रखा मुझे महबूब रखियो आ हाने रखंदो त तू रोज सजो पैर होई पर तुझो ख्याल मदीने को न विदो आ हाने अजु खां पो जेडी मल मस्जिद में सजो पैर रखी सजो पैर भी रख जा ऐ ख्याल भी मदीने दे कजा त मुझा आका तुझी सुन्नत अदा करे रहियो हां जेडी मल ख्याल कंदे त मुझा आका तुझी सुन्नत अदा करे रहियो हां ख्याल कंजो कंदे जवाब दे जवाब को कंजो ख्याल कंदे पो जंहिंजी न याद ईंदी आ उन जो तसव्वुर अंदर में पैदा थींदो आ या कोन थींदो आ नमाज में त पोथो अचा हिक हिक इबादत हुजे या हिक हिक दुनिया जी एक्टिविटीज हुजे कारोबार हुजे कुछ भी हुजे उहा हिकड़ी शय दस जंहिंमें मुंहिंजो मुस्तफ़ा मौजूद न है का हिक तरस अजीजान मन मस्जिद में इबादत जे लाई दुआ त पहिरो कदम बुधायो मई आका जे सुन्नत सां रखे अजे मौलाना साहब नमाज ला बीठे नियत करे तकबीर तहरीमा हणण वक्त जे कदे उते तो खां केर सवाल करे त हे हथ मथे करे तकबीर तहरीमा छो थो चे हिकड़ो ही जवाब दींदे इन करे थो चवा जो मुझे महबूब मुस्तफ़ा ही कयो आ
नमाज जे अंदर हिकड़ो भी अमल हजार जे करे नमाज में हुक्म हन 999 कर रुगी हिकड़ो हुक्म जानी वाणी इन करे छड़ त महबूब जो आ छड़े थो जा त नमाज ही कान थींदी। जॾहिं नमाज जो हिकड़ो हिकड़ो हुक्म मुझे आका करीम जे तसव्वुर सां कंदे त उहा नमाज नमाज हूंदी। पढ़ त सही न, नमाज़ूं त पढ़ी पियो, साल गुज़री विया आहिनि, पर कॾहिं को इश्क वारो सजदो बि ॾेई ॾिस, कॾहिं मोहब्बत इहो जेको तोखे ही फार्मूलो ही फ़क़ीर ॾसे पियो, सजण साईं जो ग़ुलाम ॾसे पियो, इन फार्मूले खे रुगी आॾो रखी करे नियत करी चओ मां महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां। जेॾी महिल क़ियाम में बीठो हई चओ महबूब जी सुन्नत अदा कयो बीठो हां, तिलावत पियो करी ख़याल कर ईअं पियो क़ुरान पढ़ा जेको मुझे मुस्तफ़ा पढ़ियो आ। रुकू में महबूब जो ख्याल, सजदे में महबूब जो ख्याल, जेडी महिल सजो ख्याल करे अत्तहियात में चवंदे अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात, हाणे जेडी महिल चवंदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी, खुद ब खुद तुझे अंदर जी दरी खुली वेंदी, ये महसूस कंदे मां करूंडीअ में सलाम पियो कयां, मदीने मां महबूब मूंखे जवाब ॾेई रहियो आ। ये खुद महसूस कंदे, पर जेकॾहिं इहा नमाज हिते पढ़ी इएं पढ़ तू फिरकिन सिरकिन के छॾे करे हकीकत के कबूल कर त हर नमाज जे अदा में मुझो मुस्तफ़ा आहे या नाहे। तू छो तो चवी त हाज़िर नाज़िर आहे या नाहे, सब गालियूं छॾे दे, मूंखे रुगी इहो जवाब दे नमाज जी उहा कहिड़ी अदा है जंहिंमें मुझो मुस्तफ़ा मौजूद नाहे। दुनिया जी उहा कहिड़ी अदा है। अच कारोबार में ताराज़ीअ जे मथों वेठो है, जेडी मल तोरी तो दिल में ख्याल कर त मुझे करीमा का व्यापार करे बुधायो आ त जेडी मल तराजू तोरियो न घट कयो न वध कयो, पूरी तौर ॾियण ऐं वठण मुझे महबूब जी सुन्नता। जॾहिं कारोबार जी डील करे रहियो है, ॻाल्हाए रहियो है, उन वक्त में दिल में ख्याल कर त मुझे आका करीम कारोबार कयो आ, मां कूड़ न हणा, मुझे महबूब जी सुन्नत सच ॻाल्हाइण। तू मुझे महबूब जे सुन्नत खे, तू मुझे महबूब जे कानूनन खे, तू मुझे महबूब जे हयात तय्यब खे, तू मुझे महबूब जे उसवे हसन खे, तू मुझे महबूब जे सीरत तय्यब के दुनिया जे ज़मीन ते हर जगह ते फॉलो करण तुझो कम्मा, तो के फर्श का अर्श ते पुजाण मुझे करीम रब जो कम्मा। सौदो सवलो आ या ॾुखियो आ? थोड़ो ॿुधायो। चो आहे ॾुखियो ॾाढो, पर सवलो भी आहे। सौदो सवलो भी आहे, सौदो ॾुखियो भी आहे। सवलो कंहिंजे लाइ जंहिंखे दुनिया खां वधीक आख़िरत जो फ़िक्र आहे, उन लाइ ॾाढो सवलो, उन लाइ ॾाढो सवलो आहे। पर जंहिंखे दुनिया जो वधीक फ़िक्र आहे, आख़िरत जो फ़िक्र न आहे, उन जे लाइ ॾाढो ॾुखियो भी आहे। छो त इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह खां कंहिं पुछियो साईं क़ुरान करीम नंढो आहे या वॾो आहे? इमाम ग़ज़ाली फरमायो बच्चा जे ॾिस त क़ुरान सफ़ा नंढड़ो आहे, वरी जे ॾिस त एॾो वॾो आहे जो काइनात में अहिड़ी शइ आहे ई कान का कि भला ॿई शयूं कीअं थींदियूं। पाण फरमायो हा, जेॾी महिल नंढड़ो ॿार हंज में 5 क़ुरान खयो थो वञे त पक थे थी त क़ुरान केतिरो न नंढड़ो आहे। वरी जेॾी महिल क़ुरान खे खोल त काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो ज़िक्र क़ुरान में मौजूद आहे, यानी काइनात खां भी वॾो अल्लाह जो क़ुरान आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ही मामिलो ॾुखियो भी कोन्हे पर सवलो भी कोन्हे। ॾुखियो उन लाइ कोन्हे जंहिंखे क़बर प्यारी आहे, ऐं सवलो वरी उन लाइ कोन्हे को जंहिंखे दुनिया प्यारी आहे। फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे, पर मां एतिरो चवंदुमि तूं क़बर पंहिंजे खे बचाए तो जी दुनिया खुदा खुद ब खुद सुठी करे छॾे। आख़िरी जुमिलो चवां, थकिजी त न पिया हो न? छो त मां पंहिंजो फ़क़ीर माण्हू पंहिंजे अंदाज़ सां थो पियो ॻाल्हियूं कयां, इन करे मुंहिंजा दोस्त आख़िरी जुमिलो थो चवां ऐं इहो तवज्जो सां ॿुधिजां। ज़िंदगी अल्लाह जी नेमत आहे, मौत भी अल्लाह जी नेमत आहे। तू परेशान थी वे त मौत वरी कीअं? मौत त विछोड़े जो नालो आहे।
हाँ मुझा यार इहो ई त मज़ो आ मौत विछोड़े जो नालो आ अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमाइन। मोअज़्ज़ज़ सामीन किराम तवज्जो कयो अर्ज पे कयुम त जिंदगी बे अल्लाह जी दिनल नेमता मौत भी अल्लाह जी हिक नेमता मौत की नेमता मौत के सबको विछोड़ो समझंदो आ पर विछोड़ो उहो समझंदो आ जेके यार जो पतो को न हुंदो आ। मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में मुझे अल्लाह एक ईमान वारे जे मौत के इज्जत वारो कीअं बनायो आ। अच त मां तोखे मिसाल ॾेई समझाया तात तोखे ख़बर पइजी वञे मरण त सब कंहिंजो कम आ पर मरण खां पोइ वरी इज्जत हासिल करण मुझे मुस्तफ़ा जे रुगी गुलामन जो कम अजीजा ने मन हिन शहर तुझे करूंडीअ ते मिसाल पिया ॾियूं हिन शहर जे अंदर जेकॾहिं को शहर में या शहर का बाहर किथे भी नान मुस्लिम हुजन भले उहे करोड़पति हुजन नान मुस्लिम भी घर में ॼमंदो आ मां खुशू कंदी आ मुसलमान भी ॼमंदो आ मां खुशू कंदी आ ॼमण ते त सब कंहिंजी खुशी थींदी आ मगर हिकड़ो ॾींहुं ॼमण जो हिकड़ो दुनिया के छॾण जो जॾहिं दुनिया ता नान मुस्लिम करोड़पति हुजे अरबपति हुजे उहो भी वेंदो आ ऐं हिकड़ो कलमे वारो गरीब मुसलमान गदह गाॾे हलाइण वारो जेको घर में बीमार हुयो पुट पुछण ला तैयार नाहे कपड़ा फाटी वया केरु सिबी ॾियण ला तैयार नाहे मुंह ते मिट्टी चढ़ी वई केरु मुंह धोअण ला तैयार नाहे जॾहिं नान मुस्लिम मरी वेंदो आ चुप चुपात में खणी साड़े अलाए काॾों जो काॾे कयो वेंदो आ पर जॾहिं मुझे मुस्तफ़ा जो गुलाम भले गरीब हुजे दुनिया छॾींदो आ उन जे ला नौ हिरख जो कपड़ो अची वेंदो आ महीनन जा महीना सालन जा साल बीमार पियो हो घर में कपड़ा फाटल हुया पुट निहार ही कोन पियो साईं अतार दीन शाह उहो ही पुटड़ो आ अबे दुनिया छॾिया ड्रोड़ी वञी मुंहिंजा दोस्त दुकान तां वॾो कपड़ो नओं वठी आयो आ उहो ही पुटड़ो आ जेको महीनन जा महीना पंहिंजे दिलबर बाबे के कॾहिं मुंह भी कोन धोरे अॼु लक्स जो सुरहो साबुण वठी आयो आ मुझे बाबे के चंगी तरह वेझारे तैयार कयो कदे सोचो थई मुसलमान बचड़ो भी सागियो आ लेकिन राज कहिड़ो आ जे कदे राज समझ में न आयो थे तज फकीर उन राज के समझण जी कोशिश कर मुझो बेनियाज रब दुनिया के दसे रहियो आ त जय मुझे महबूब ते रुगी हिक दफो कलमो पढ़ियो आ नमाजू पढ़ियो थई या न पढ़ियो थई रोजा रखे या न रखे इबादत थोड़ी कई या घणी कई पर रुगी कलमो मुझे महबूब ते पढ़ियो थई मां अल्लाह न के न दुनिया मां जॾहिं पाण दे घुराईंदुसि त इज्जत ऐं आबरू सां घुराईंदुसि बेमिस्कीन हुजे या अमीर हुजे या गरीब हुजे कपड़ो सभिनी जे ला हिक जेतिरो ईंदो आ नमाज़ी ला भी कपड़ो उहो नेकोकार ला भी कपड़ो उहो गुनाहगार ला भी कपड़ो उहो वडे मानू ला भी कपड़ो उहो गरीब मजदूर ला भी कपड़ो उहो कपड़ो सभिनी जे ला सागियो साबुण सुरहो सभिनी ला मोजा दोस्त अतर अंबीर सभिनी जे ला उहो मिस्कीन भी अज कुलन ते चढ़ी हली रहियो आ इहा बराबरी कंहिंजे करे आ जे चवी त गाल में बुधाई चई त शहर जे सूरत में बुधाई छॾे बराबरी छाजी आ
दुनिया में हुयो तो फर्क हुयो, अज वने तो एक जहिड़ा ही आ। ये केड़ो राज आ? दुनिया जो निस्बतूं टुटी वयूं, छो टुटी वयूं? अज मिस्कीन के भी 4 कुलो पिया ॾियनि त रेस के भी 4 कुलो पिया ॾियनि, पीर के भी 4 कुलो पिया ॾियनि त मुरीद के भी 4 कुलो पिया ॾियनि, गॾ गाॾे वारे के भी 4 कुलो पिया ॾियनि त करोड़पतीअ के भी 4 कुलो था ॾियनि। ऐं सभिनी जा कुल्हे कांधी कुल्हड़ो ॾियण जे इंतज़ार में राज कहिड़ो आ? शेर जे सूरत में ॿुध, करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का। होता अगर ज़मीन पे साया रसूल का, मञण वारे जे कब्र में भी मुस्तफा ईंदो आ, न मञण वारे जे कब्र में भी मुस्तफा ईंदो आ। महबूब सभिन वटि ईंदो आ, पो नसीब सब कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आ। जेको सुञाणंदो आ उहो पंहिंजो कब्र में ई बेड़ो पार कराए छॾींदो आ। मुझो बेनियाज रब बुधाए रहे आ, ओ मुझा बाना मुझे महबूब ते रुगी कलमो पढ़ी, गरीबी खे न ॾिठो मैं, तुझे इबादत खे कोन ॾिठो मैं, पंहिंजे यार जे निस्बत खे ॾिठो मैं। हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़ी, मां अल्लाह घोट करे पाण ॾे घुराए कब्र ताईं इज्जत वारो करे पहुचरायो मई। अगते तुझा अमल हन, लेकिन मुझो रब फरमाए तो महबूब ते हिकड़ो दफो कलमे पढ़ण वारे के मां अल्लाह एतरी इज्जत दीदो हां। पो बुधा जेको महबूब जे मदीने जा दीदार करे ऐं मुझे महबूब ते दुरूद सलाम पढ़े, उन जो मकाम छा हुंदो? मुझा दोस्तों, इन निभागी कोरोना जे करे दुनिया परेशान, सबको परेशान, खास करे जेके मदीने तैयब जे तरफ वञण वारा होया, उन्हनि जो ही रमजान कीअं गुज़रियो। बस मां या आखिरी नात पढ़ी, छो त भत ऐं हर शइ ठरी माना जान छुटी। हाणे मां वाइदो भी कयो मां आखिरी ॻाल्हि करण जो, हिकिड़ी नात पंहिंजे मुहब्बत ऐं दिल सां थो पढ़ां, छो त उन्हनि में आऊं भी शरीक हां जेके रमजान शरीफ में महबूब जे दरड़े ते वञी पोते कीअं वञी रोज़ा रखंदा हुयासीं, कीअं महबूब जे दर ते गुज़ारींदा हुयासीं। जेॾी महिल रमजान महीनो आयो, दिल अजीब जॾहिं सवाल कया त हिकु शेर चयो अथमि, उहो तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर, हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर, हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर। रोज़े पाक जी जारी, रोज़े पाक जी जारी, चुमंदासीं दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर, हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर। है वरंदो सुत दिहाड़ो, पसबो यार जो पाड़ो, वरंदो सुत दिहाड़ो, पसबो यार जो पाड़ो, पहुंची मेरे उगाड़ो, पहुंची मेरे उगाड़ो, घुमदासी दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने
हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी जारी रोज़े पाक जी जारी चुमंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रखी गाल के राज में घुर पई दुआऊं नमाज में है रखी गाल के राज में घुर पई दुआऊं नमाज में वडी सिकसा जहाज में वडी सिकसा जहाज में चढ़ंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिन रमज़ान जे महीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जे सामो रोज़े पाक जे अगियां इफ्तारी कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रहबर थी दो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी है रहबर थी दो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी कर तू निबिड़त न्याज़ी कर तू निबिड़त न्याज़ी से रोज़ो अतहर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी आमद दाता जी आमद इमामुल अंबिया जी आमद चो त इंशाअल्लाह ताला हिन रबियुल अव्वल जे महीने के खुशन जो महीनो करे इंशाअल्लाह ताला जश्न कंदासी खुशन जो महीनो किए थींदो वायदो कयो मूसा न पांजे रब सां त पांजे रुठलन के परचाईंदासी मुसलमान वायदो कर पांजे रब सां त मुंहिंजा मौला इहो न ॾिसंदुसि मां त मां ॾोही हां या मुंहिंजो ॾोही आ मौला बस इहो हिकड़ी शइ ॾिसंदुसि त रबियुल अव्वल जो महीनो आ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे आमद जो चंड बीही वियो आ जेको आहे ई रबियुल अव्वल मना पहिरी बहार खुशबू ई खुशबू त पोइ झेड़ा झगड़ा बदबू आ खुशबू नाहे इन बदबू के कढी करे सीनो साफ करे पांजे मुसलमान भा के परचाए ऐं मुंहिंजा दोस्त पो मुझे महबूब ते रात जो तहज्जुद पढ़ी दुरूद पढ़ी चो मुंहिंजा आका तो महबूब जे आमद जे खुशी में फलाणे पांजे मुसलमान भा के हली वनी परचायो थम महबूब मु उनके परचायो आ सोहना तो मूसा परची पो इंशाअल्लाह ताला मुझो रब कंदो त बेड़ो पार थी विंदो तोखे दुखियो दी कोन दिसंदे मुझे आका जे सुन्नतन ते अमल कर पांजे बचड़न जी खिदमत कर पांजे बचड़न जी इज्जत कर याद रखी छद मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मीलाद बेशक कयो पर जे मीलाद ब कयो ए पांजे बचड़न सा सुहणो वर्ता न कयो मुझो मुस्तफा राजी कोन थींदो मीलाद कयो गरीबन जा हक खाऊं मुझो मुस्तफा राजी न थींदो मीलादन जे महफिलन में वणो मुझा दोस्त मानुन सा धोको ए कूड़ हणो मुझो मुस्तफा राजी न थींदो मुझो महबूब राजी थींदो पांजे घर रखा शुरू कर अम्मड़ के अम्मड़ जी इज्जत दे धीउ के धीउ जी इज्जत दे ज़ाल के ज़ाल जी हैसियत दे पुत्र के पुत्र जी हैसियत दे मिस्कीन जे मथा रहम जी निगाह कर पान खो वडे जी इज्जत कर नढे ते रहम कर पो तू मीलाद जो मजो दिस त मुझो महबूब दीदार कराए थो या न थो कराए मुझा मिठा ये मोबाइल आन हली रही आन जेकॾहिं इन में तमाम कानून पूरा न कबा हिकड़े बटन के रुगी हिय कबो त बंद थींदी या हलंदी जवाब
बंद थी वेंदी नी छो न थो समझी पो मुसलमान जने हिकड़ी मोबाइल जे मथा हिकड़ी गलती कर त सजी बंद थी वने सोचो थे सुबह खाटी शाम ताईं घणी गलती थो करी कदे खुदा तुजी रोजी बंद कईया ओ मुसलमान सोच खुदा जो वास्तो थई नौजवान खुदा जो वास्तो थई सोच निंड मा उठंदो हई पहरी नजर मोबाइल ते त कह दोस्त जी मिस कॉल त काना आई आ अगर आई आ त अखियों पो महटिबियो पहरी उन दे कॉल करे कसम खणबा खुदा जो कसम रिंग मुखा बंद थी वई हुई इन करे तुजी कॉल बुधी न सकियो न त तू कॉल करी आई मां जवाब न दिया मुखे माफ कजा बेशक तू दोस्ती जो नातो निभा लेकिन तोके पैदा कंदड़ रब जो कसम इन दोस्त जो तोते घणो हक आ या जह मुझे रब तोके ही सुहणो जिस्म दिनो उन जो घणो हक आ जवाब दे दोस्त जी हिकड़ी मिस कॉल थी अचे हिकड़ी दोस्त जी मिस कॉल तोके परेशान थी करे जेस ताईं जवाब न थो दी उनके परचाई न थो मुजा दोस्त अजीज तेस ताईं बेचैन हई फजर जे टाइम ते सडड़ो आई मिस कॉल न फुल कॉल आई हय्या अल सला हय्या अल फला मिस कॉल कान आई मुअज्जिन पूरी अजान चे मुजा दोस्त अजीज जरे जे बराबर भी ख्याल न कये बे पहरियते अल्लाह जे घर मा मिस कॉल कान आया पूरी कॉल अल्लाह जे नालड़े सा मदीने वाले मीर जे नाले सा मुअज्जिन तोखे सडड़ा करे रहयो आ लेकिन तो जवाब न दिनो टे पहरियते जवाब न दिने मगरिब ते जवाब न दिने इशा ते जवाब न दिने ओ नौजवान जवाब दे हाने जदे पंजे टाइम तो अल्लाह जे दरबार में जवाब कोन दिनो ओडा दोस्त जे हिकड़ी मिस कॉल तोखे परेशान कयो एडा अल्लाह जे दरड़े ता तोखे 5 दफा सद थियो तोखे एहसास न थियो बुधा त तू अल्लाह जो बानो हई या पांजे दोस्त जो बानो हई जवाब दे जदे तू पांजे रब जी कुदरत वारे करीम रब जी हुकुमन जी एतरी भी इज्जत न थो करी जेतरी पांजे दोस्त जे मिस कॉल जी इज्जत थो करी अजान जी एतरी इज्जत न थो करी जेतरी दोस्त जे मिस कॉल जी इज्जत थो करी पो जे कने इयो लफ्ज चवण में नाराज न थी त पो मुखे जवाब दे त कयामत में हया कोन थींदो कंध मथे कदे महबूब जे आडो त मुजा महबूब केड़ो कंध खणा दोस्त जी मिस कॉल खे भी कदे मिस कोन पे कयम तो रब जे महबूब जे मस्जिद नबवी मा मस्जिद मा हेतरा सडड़ा थया मु कोई जवाब कोन पे दिनो मुजा दोस्तों ते शर्मसार थींदासी या कोन थींदासी जवाब दे आयो केर मुसलमान आयो त अल्लाह जे घर जे सडड़ो थींदो त लबैक चवंदासी ता जवाब दींदासी कोन दींदासी जवाब दियो अजान अचे नमाज पढ़ो खुदा जा बाना अजान अचे नमाज पढ़ 5 वक्त नमाज पढ़ गरीबन जो ख्याल रख मिस्कीनन जो ख्याल रख यतीमन जो ख्याल रख पाड़े वारन जो ख्याल रख पांजे बचड़न जो ख्याल रख खुदा जी जात थी जाने ही दुनिया ही तुझे ला जन्नत बन जी तू हुन जन्नत जो इंतजार छो थो करी वा जन्नत मरण का पो आ न मरण जन्नत जी माना सुकून तेसी न मिलंदे जेसी अंदर में सुकून पैदा न करे पांजे अंदर में सुकून पैदा कर ऐ ओहो इए थींदो त पांजे मुसलमान भाइरन से प्यार कर उनन के माफ कर अल्लाह ताला जी जात बाबरकात मैं हाजी सिजावल राजपुर साहब जो ए मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जी पहली रात में महबूब जे दरबार में ए खुशी वारो मीलाद जी महफिल सजाण अल्लाह ताला कबूल फरमाए तमा हेतरन दोस्तन जो अचण अल्लाह ताला कबूल फरमाए मु किने कोझड़े गुनाहगार जो बुधाइण ऐ तवा जो बुधण अल्लाह कबूल फरमाए अल्लाह ताला तरफैन के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अजान थींदी उम्मीद आहे सब दोस्त नमाज पढ़ दोस्तों कहते तनकीद ना है बल्कि जह जलसे में जलसे का पोन नमाज जो एहतमाम न थे यार या डाडी सवाल या निशान
मीलाद मुझे मुस्तफ़ा जो हुजे ऐं निमाज़ जो टाइम थी वने ऐं निमाज़ जो एहतमाम न करण इहा वॾी कमज़ोरी आहे। अल्लाह ताला सा मुसलमाननि खे हिम्मत ॾे, तौफ़ीक़ ॾे, या त पंहिंजी टाइमिंग अहिड़ी रखूं जेकॾहिं असांजी का मजबूरी आहे त अहिड़ी टाइमिंग रखूं जो निमाज़ दरमियान में न अचे। जेकॾहिं निमाज़ दरमियान में अचे थी त जिते हेतिरा इंतज़ाम कयूं था उते निमाज़ जो इंतज़ाम भी करे छॾियो। त हींअर त पाण मस्जिद में वेठा हूं, इशा जे निमाज़ जो टाइम आहे, कुशादो नंगर आहे, इंशाअल्लाह ताला नंगर भी खाईंदासीं ऐं अज़ान थींदी निमाज़ पढ़ंदासीं। चओ इंशाअल्लाह ताला। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल करे। दोस्त उथी बियो महबूब ते दरूद सलाम।